असांजे समाज जे अंदरि ॿारनि सां बद इख़लाक़ी, ॿारनि सां बद फैली ऐं असांजे सिंधी समाज जे अंदरि हीअ शइ एतिरी आम थी वई आहे, एतिरी कॉमन थी वई आहे जो इन खे ख़राबु कोन थो सम्झो वञे। मुंहिंजे ख़्याल सां इन ॿारनि वारे मामले ते ॻाल्हाइजे त वधीक बहितर थींदो, जो औरत वारे मामले ते पाण थोरो कल्ह घणो ॻाल्हाए विया हुआसीं। इन करे इहो जेको आहे सेक्शुअल हैरेसमेंट ऐं रेप वारो जेको मामिलो असांजी सोसाइटी में आहे, उन बारे में अॼु ॻाल्हाइजे। ऐं 5-10 मिंट जेको मुंहिंजा ख़्याल विझंदुसि, पहुचाईंदुसि कि तव्हां दोस्त मूंखे ॿुधी रहिया आहियो, ॾिसी रहिया आहियो, तव्हां बि इन शइ ते अची हिन कचहरी जो हिसो थियो ऐं हिन कचहरी जो हिसो थी ऐं पंहिंजो मौक़िफ़ ॾियो। दोस्तो, असांजे समाज जे अंदरि जेको वॾे मां वॾो जेको मसइलो आहे उहो इहो आहे त नंढड़नि ॿारनि सां बदफ़ैली, औरतुनि सां बदफ़ैली, औरतुनि सां ज़बरदस्ती बदफ़ैली। हाणे अचो त पहिरीं बदफ़ैलीअ वारे अमल खे सम्झूं। बदफ़ैली छा आहे? सेक्शुअल हैरेसमेंट या सेक्शुअल असॉल्ट छा आहे? सेक्शुअल हैरेसमेंट ऐं सेक्शुअल असॉल्ट इहो आहे त को फ़र्द ॿिए फ़र्द सां जिनसी वाबस्तगी रखणु चाहे, जॾहिं साईं जेको साम्हूं वारो माण्हू जेको आहे उहो उन में एग्री न हुजे। हा, इन जो हिकिड़ो ॿियो अचे थो शइ। 18 सालनि खां हेठि जेको बि माण्हू आहे, 18 सालनि खां हेठि जेको बि माण्हू आहे, उहो अगरि पंहिंजी मर्ज़ीअ सां बि कंहिंखे चवे थो त हा जिनसी अमल मूंसां भले कयो, उहो बि सेक्शुअल हैरेसमेंट ऐं सेक्शुअल असॉल्ट में शुमारु थिए थो, उहो बि रेप में शुमारु थिए थो। 18 सालनि खां हेठि जेको माण्हू आहे, जेको फ़र्दु आहे, उन खे बालिग़ कोन थो सम्झो वञे ऐं अगरि उहो हा बि करे थो, पोइ अमल रेप में शुमारु थिए थो। दुनिया जा जेतिरा पढ़ियल लिखियल मुल्क आहिनि, उन सभिनि जे अंदरि उन खे ग़लति शइ में शुमारु थींदो आहे। हाणे असीं अचूं था रेप ते। इहो त मूं ॿुधाए छॾियो त 18 सालनि खां हेठि वारी उमिरि जेकी बि आहे उन में केरु बि करे थो, अगरि 18 सालनि खां हेठि छोकिरो आहे या 18 सालनि खां हेठि छोकिरी आहे ऐं 18 सालनि खां मथे वारो माण्हू उन सां गॾु का बदफ़ैली करे थो, सुम्हे थो, कुझु बि करे थो, त उहो ॾोहो आहे, इख़लाक़ी तौर ते ॾोहो आहे। दोस्तो, हाणे असीं अचूं उन मामले ते त असांजे समाज जे अंदरि जेकी ॾाढाई थिए थी, जेकी जिनसी जबर थिए थो नंढड़नि मासूम ॿारनि सां या औरतुनि सां, असांखे पहिरीं इहा मेंटेलिटी सम्झणु खपंदी। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, काफ़ी अरसा पुराणी ॻाल्हि आहे, काफ़ी साल पुराणी ॻाल्हि आहे। जॾहिं आउं लंडन में रहंदो हुउसि त तॾहिं आउं एतिरो सोशल मीडिया एतिरी एक्टिव कान हूंदी, तमामु घटि हूंदी। तॾहिं याहू मैसेंजर जो दौरु हूंदो हो ऐं MSN मैसेंजर हिकिड़ियूं शयूं हूंदियूं, हुननि जो दौरु हूंदो हो। त मूंखे यादि आहे हिकिड़ो दोस्त हो असांजो, मूंखे नालो ने विसरी वियो आहे, ऐं उहो मूंसां कचहरी कंदो हो। हिकिड़े ॾींहुं मूंखे चई, साईं हिकिड़ी छोकिरी ऑनलाइन आयल आहे ऐं हीअ ID अथव, हीअ ऑनलाइन कचहरी करे पई, तव्हां बि अचो ऐं अची त कचहरी कयूं। ठीकु आहे। जंहिंमहिल आउं हुयुसि छोकिरी 11-12 या 13 सालनि जी, त मूं मैसेज कयोमांसि, मूं चयो बाबा छोकिरी त का नंढड़ी मासूम ॿार आहे, मासूम ॿार जी वीडियोस तूं छो को शेयर करी माण्हुनि सां? साईं कची आहे, नंढी आहे, इन सां कचहरी जो मज़ो ई पंहिंजो। तव्हां सम्झो पिया त असां जंहिंमहिल लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था, कची आहे, नंढी आहे, इन मज़ो ई पंहिंजो, इहा सोच ई हिकिड़ी दकियानूसी सोच आहे, तमामु ई दकियानूसी सोच आहे। असांखे इहो सम्झणु खपंदो त 18 सालनि खां हेठि अगरि को माण्हू आहे, उनखे ॾिसी तव्हांखे का फीलिंग थी अचे या तव्हांखे दिमाग़ में अहिड़ी का कैफ़ियत अचे थी, त ख़ुदा जो कसम तव्हां ज़हनी तौर ते सही न आहियो। ख़ुदा जो कसम ज़हनी तौर ते असांजो तवाज़ो सही न आहे। ऐं ॻाल्हि पोइ कयां उन्हनि माण्हुनि जी जेके 18 सालनि खां मथे आहिनि, उहे ॾिसनि था। अगरि को माण्हू 15-16 सालनि जो आहे, उनखे 15-16 साल जी छोकिरी वणे थी, ठीकु आहे, एक्सेप्टेबल। पर अगरि उनखे 8-9 सालनि जो छोकिरी ॾिसी ऐं के ख़्याल अचनि था, त ज़हनी तवाज़ो सही न आहे, उनखे डॉक्टर खे ॾेखारणु खपे। दोस्तो, इहा जेकी सोच आहे असांजी, जेकी नंढनि ॿारनि सां बदफ़ैली वारी जेकी सोच आहे, उन जो मसइलो इहो आहे, या ख़ाली हिते न आहे, ॿाहिरि मुल्कनि पे, मतिलबु ईअं चइजे न बाबा मुल्हनि कयो आहे, न इन करे पर हर शइ मुल्हनि ते कान आणिबी, इहा फ्रस्ट्रेशन आहे। पर फ्रस्ट्रेशन छो आहे? इन जा ॿ रुख़ आहिनि। हिकिड़ी फ्रस्ट्रेशन उहा आहे त हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे कॉन्फिडेंस न आहे, ज़िंदगीअ में कुझु करे न सघियो आहे, उहो सम्झे थो त
त पाण खां नंढा जेके आहिनि उन्हनि में इंट्रस्ट ॾेखारियां या उन्हनि में इंट्रस्ट ॾेखारियां, उन्हनि सां बदफ़ैली कयां त आउं कामयाबु थी वियुसि। हू पंहिंजी नाकामी खे इन कामयाबीअ में ॻोल्हे थो। हिकिड़ो वरी उहो माण्हू आहे जेको इहो गंदो फैल जे नंढड़े मासूम ॿार सां या औरत सां ज़बरदस्ती करे थो, तो बेसिकली हू पंहिंजी जिन्स जी हवस जेकी हूंदी आहे न, उहा पूरी कोन थो करे। ऐं पूरी ज़िमेदारी सां तव्हांखे ॿुधायां थो, उहा पंहिंजी का जिन्सी ज़रूरत पूरी कोन थो करे। मुंहिंजा इलाही डॉक्टर दोस्त चवंदा आहिनि त जंहिं महिल को माण्हू हवस जो निशानू कंहिं औरत खे या कंहिं ॿिए माण्हूअ खे या मर्द खे या औरत खे बणाईंदो आहे, त बेसिकली हू पंहिंजी हवस पूरी न कंदो पियो आहे। हुनजी जेकी सोच आहे, उन सोच जे अंदरि पाण खां जेको कमज़ोर आहे, उन जी तकलीफ़ खे हू इंजॉय कंदो आहे, उन तकलीफ़ मां हू मज़ो वठंदो आहे। थोरो खुली ॻाल्हायां, माना हिकिड़ो माण्हू आहे जेको कंहिं औरत सां या नंढड़े ॿार सां ज़बरदस्ती करे रहियो आहे, त उहो उन फैल मज़ो कोन पियो वठे, पर उहो जेको मासूम ॿार या उहा औरत जेकी कीकूं करे पई, रड़ियूं करे पई, वीचारगी ॾेखारे पई, पंहिंजी मज़लूमियत ॾेखारे पई, उन मज़लूमियत मां हुनखे मज़ो ईंदो आहे। हुनखे इहा कैफ़ियत वणंदी आहे त आउं ज़ालिम आहियां, ही मज़लूम आहे। हुनखे ज़ालिम थियण वारी कैफ़ियत हुनखे पंहिंजे पाण ते फ़ख्रु महसूसु कराईंदी आहे। जेकी तमामु हिकिड़ी डिस्टर्बिंग ॻाल्हि आहे, जेकी सवली ॻाल्हि न आहे, तमामु डिस्टर्बिंग ॻाल्हि आहे। तव्हांजे समाज जे अंदरि, तव्हांजी सोसाइटी जे अंदरि असां वटि वॾे वॾो मसइलो इहो आहे त असां सिंधी सोसाइटी में इन शइ में तमामु पोइ आहियूं। ओवरऑल पाकिस्तानी सोसाइटीअ में इन शइ खे ॾो सम्झो ईंदो आहे। सेक्स एजुकेशन जो रवाजु असां वटि न आहे। असां वटि मेजॉरिटी माण्हू हिन खे ख़बर ई कान हूंदी आहे त छा पियो थिए। इलाही शयूं अहिड़ियूं हूंदियूं असांखे ख़बर ई न हूंदी आहे। ॾिसो, सेक्स एजुकेशन जो हरगिज़ मतिलबु इहो न आहे नंढड़े ॿार खे वेही इहो कमु सेखारिजे, न। सेक्स एजुकेशन जो मसइलो रुॻो इहो आहे, तव्हां कंहिं ॿार खे या कहिड़े माण्हूअ खे जेको तव्हांजी सोसाइटीअ में अंदरि ॿाहिरि नथो हले, उनखे इहो सम्झायो त छा आहे। अगरि नंढड़े मासूम ॿार खे तव्हां इहो सम्झाईंदो बाबा छाती ते हथु लाहिणु, टंगुनि जे विच में हथु लाहिणु या पोयां राननि ते हथु लाहिणु, इहो केरु कंहिंखे हथु लाहिण जो हक़ु न आहे। केरु लाहे थो त तूं यकदमि रड़ियूं कर, नंढड़ी ॻाल्हि आहे, ॿियो कुझु बि न आहे। ॿी का बि ॻाल्हि कान्हे, ॿियो कुझु सेखारण जी ॻाल्हि चऊं ई कोन पिया। हिकिड़े ॿार खे रुॻो इहो सेखारिजे, मूं पंहिंजे ॿारनि खे सेखारियो आहे, बाबा को बि माण्हू तव्हांजी छाती खे हथु लाहे, तव्हांजी टंगुनि जे विच में थो हथु लाहे या तव्हांजे पोयां थो हथु लाहे, केर बि माउ पीउ खां अलावा, ऐं वरी चवां थो माउ पीउ खां अलावा, माउ पीउ, ॾाॾो ॾाॾी, नानो नानी खां अलावा केर बि, चाचो मामू पुफी मासी, जेको पा, नॉट अलाउड। छो त रिसर्च मां इहो बि ज़ाहिर थियो आहे त मेजॉरिटी माण्हू, नंढड़ा ॿार जिन सां इहो ग़लति फैल थिए थो, उहे वेझे जा रिश्ता ई आहिनि जेके ग़लति फैल कनि था। अगरि मासूम ॿारनि खे असीं नंढड़े हूंदे खां इहा ट्रेनिंग ॾियूं त बाबा ही जेके जायूं आहिनि, छाती थी वई, तव्हांजा गिल थी विया, तव्हांखे ख़बर अथव वेस्ट जे अंदरि, अगरि आउं कंहिं दोस्त जे घर वेंदुसि, आउं पंहिंजी ज़िंदगी 8 साल ते रहियो आहियां, उते अगरि नंढड़ो 5 साल जो ॿारु बि ईंदो न, भले मूंखे चाचा चवंदो हुजे, पर मूंखे हक़ु न आहे भाकुर पाइण जो। हुनखे ईंदो, हथु मिलाए वेंदो, मूंखे हथु मिलाईंदो, मूंखे भाकुर कोन पाईंदो। असांखे इहा शइ करणु खपे। असांजे समाज जे अंदरि असीं इन्हनि शयुनि में तमामु अंधा आहियूं। चाचो मामू ऐं इहे तमामु सुठा रिश्ता आहिनि, अलाह जो शुक्र आहे, पाण ख़ुशि नसीब आहियूं, पर दिमाग़ जंहिं महिल कंहिंजो ख़राबु थींदो आहे तॾहिं ख़ुशि नसीब न आहियूं, ख़ुशि नसीब न आहियूं। हींअर ई कुझु ॾींहं पहिरीं मूं वीडियो ॾिठी पए हिकिड़ी छोकिरीअ जी, जंहिं ॿुधायो पिए त मुंहिंजे घर मुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजो चाचो मूंसां ॾाढा ई कंदा हुआ। असां वटि रवाजु आहे, असांजा वॾा जेके आहिनि पीउ चाचो, इहे सभु असां नियाणियुनि सां ज़्यादती कंदा हुआ। पोइ जीअं असीं रड़ियूं कंदा हुआसीं त पोइ वरी असांजो निकाह कराए छॾंदा हुआ धार में, वरी उन्हनि जे घर में पोड़ा इहो कमु कंदा हुआ। तमामु हिकिड़ी किरियल क़िस्म जी सोच आहे, किरियल क़िस्म जो हिकिड़ो माशरो बणिजी वियो आहे। असांजे समाज में ॿाहिरि जे समाज में हिकिड़ो फ़र्क़ु आहे। असांजे समाज में को ॿार या का औरत चवंदी वञी त बाबा मूंसां ज़्यादती थियण जी कोशिशि कई आहे, कंहिं ज़्यादती मूंसां कई आहे, मूंसां कंहिं ज़्यादती कई आहे, त असांजे समाज में बाबा तूं सुठी हुजी आहे, अख़लाक जी सुठी हुजी आहे, किरदार जी सुठी हुजी आहे, त माठ करे वेही आहे, पंहिंजी इज़त न कराइण अची आहे। पर वेस्ट जे अंदरि जंहिं महिल का माई आहे या को ॿार आहे, चए थो मूंसां ग़लति अमल थियो आहे, मूंसां कंहिं बदफ़ैली करण जी कोशिशि कई आहे, माण्हू हुनखे ओन कनि था। ऐं हू जेको माण्हू आहे जंहिं माण्हूअ ग़लति अमल कयो आहे, उनखे निस्तो नाबूद कनि था पंहिंजी सोसाइटी मां, उनजो वजूद ई ख़तमु कनि था सोसाइटी मां।
उनखे सज़ा ॾियनि था, सज़ा ॾियण खां पोइ उनजो नालो फुरीनि था, उनखे नओं नालो ॾियनि था ऐं चवनि था वञी रहो, ऐं पोइ ज़िंदगी भर उनखे पंहिंजे रिडार में रखनि था। दोस्तो, आउं तव्हां सभिनि खे रिक्वेस्ट कंदुसि, तव्हां पंहिंजे पाड़े में, पंहिंजे इलाइक़े में अहिड़ो को बि माण्हू ॾिसो था जेको तव्हांखे लॻे थो, जंहिंखे असां चवंदा आहियूं प्यासो आहे, शौक़ीन आहे, आशिक़ आहे, इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे सुठा लफ़्ज़ न आहिनि। ॾिसो था, नज़र रखो, पुलिस खे कंप्लेन कयो। इहे माण्हू ज़हनी तौर ते सही न आहिनि। इहे माण्हू असांजा ॿार बचनि खे नुक़सानु पहुचाईंदा। ॾाढी तव्हां सोचियो, नंढड़ी ज़ैनब जेकी हुई, जंहिंजो केस वॾो मशहूरु आहे, तव्हां सोचियो हुनजी उमिरि घणी हुई, ऐं तव्हां सोचियो हू कुतो जंहिं हुन ज़ैनब सां ॾाढाई कई, उन कुते जी उमिरि घणी हुई। तव्हां रुॻो हिकिड़े दफ़ा इहो सोचियो, हुन वीचारी खे त इहो बि ख़बर न हूंदी त हीउ कुतो मूंसां छा करे रहियो आहे। हुन मासूम जी उमिरि एतिरी नंढी हुई, एतिरी नंढड़ी मासूम हुई, हुनखे त इहो बि ख़बर न हो त मूंसां जेको हीउ कुतो फैल करे रहियो आहे, इहो फैल आहे छा। केॾी न दुख जी ॻाल्हि आहे। अहिड़ा अलाए केतिरा इशू असांजे समाज में थियनि था, जंहिंजे अंदरि ॿारनि खे ख़बर ई न आहे असां सां छा पियो थिए। ऐं इहो रोकणु मुंहिंजो ऐं तव्हांजो कमु आहे। आसान तरीक़ो, ॿारनि खे थोरो सेंस सेखारियो। बाबा, हू दौर ॿिया हुआ जॾहिं ॿारनि सां ई ॻाल्हियूं कोन कबियूं। ही दौर ॿिया आहिनि। उन्हनि दौरनि में थी सघे त कम न थींदा हुआ। असांजे दौर में अची विया आहिनि जानवरनि खां बि वहशी जानवर बि न आहिनि, अलाए छा आहिनि, अची विया आहिनि। तव्हां नंढड़नि ॿारनि खे सम्झायो त बाबा, माउ पीउ, चाचो चाची, ॾाॾो ॾाॾी, नानो नानी खां अलावा कंहिंखे बि हक़ु न आहे तव्हांखे गिलनि खे हथु लाइण जो, चपनि खे हथु लाइण जो, छाती खे हथु लाइण जो, टंगुनि जे विच में हथु लाइण जो या पोयां हथु लाइण जो। इहो हक़ु न आहे। ऐं अगरि केरु हथु लाहे थो, तव्हांखे रण करणी आहे ऐं ॿुधाइणो आहे बाबा हीअ हीअं। असां वटि थिए छा थो, असीं इहा शइ कोन था ॿुधायूं। असां वटि थिए छा थो, असीं इन शइ खे तमामु लाइट वठूं था। ऐं यकीन कयो, जिन ॿारनि सां नंढपण में को वहशी, को जानवर अहिड़े क़िस्म जी का हरकत करे थो, उहो ॿारु वॾो थी उहो साॻियो कमु करे थो, उहो वहशी थिए थो, जानवर थिए थो। इन करे हिकिड़ी शइ मज़हबी हिसाब सां आउं ॾाढो एग्री कंदो आहियां। मज़हबी हिसाब सां या बिल्कुलु आहे, ऐं इन शइ में एग्री आहियां त जीअं ई ॿारु बालिग़ थी वञे शादी कराए छॾिजे। पर हीअं तक़ाज़ा ॿिया आहिनि। बालिग़ जो मतिलबु ख़ाली जिस्मानी बालिग़ न आहे। बालिग़ जो मतिलबु ज़हनी बुलूग़ियत बि ज़रूरी आहे। कजे त माण्हू ख़राबु तॾहिं पुराणे ज़माने में नंढी उमिरि में शादियूं कराईंदा हुआ। पर अगेन, इहे जेके माण्हू इहे कमु कनि था, अहिड़ा माण्हू आहिनि जेके शादीशुदा आहिनि, ॿारनि बचनि सां आहिनि, पोइ बि ग़लति कमु कनि था। माना पंहिंजा ॿार अथनि उन उमिरि जा, पोइ ॿियनि जे ॿारनि सां ग़लति फैल कनि था। इन लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इंसानु वञे त केॾांहुं वञे। केॾो किरियल समाज आहे, केॾियूं किरियल हरकतूं आहिनि। असीं इन लाइट वठूं था। ॿ टे ॾींहं पहिरीं मूंखे ख़्याल सां सिंध जे मंदर में केस थींदा आहिनि। पर ॾिसो, तव्हांखे ख़बर आहे जेके केस ईंदा आहिनि, इहे केस अटे में लूण जे बराबरि जेके असांखे ॿुधण में ईंदा आहिनि। इहे केस असांखे अटे में लूण जे बराबरि ईंदा आहिनि ॿुधण में। हक़ीक़ी केस असांखे ख़बर ई न हूंदी आहे कहिड़ा केस आहिनि। ऐं दोस्तो, मुंहिंजी नंढी रिक्वेस्ट अथव, पंहिंजनि मासूम बचनि जो, पंहिंजे मासूम ॿारनि जो, पंहिंजे पाड़े जे ॿारनि जी ज़िमेवारी खणो। महात्मा रजनेश हूंदो हो, ॾाढी वाह जी ॻाल्हि कंदो हो। चवंदो, को ॿारु ॼमे थो, जंहिंखे असीं ओशुप चवंदा आहियूं, चवंदो को ॿारु ॼमे थो त उहो ॿारु रुॻो माउ पीउ जी रिस्पॉन्सिबिलिटी न आहे, उहो उन पाड़े जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, उन ख़ानदान जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, उन शहर जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। अगरि ग़लति अमल थिए पियो त सॼो पाड़ो, सॼो शहर उन जी मालिकी करे। तीअं ई तव्हांजे पाड़े में नंढड़ा मासूम ॿार आहिनि, अगरि ॾिसो था अहिड़ो को माण्हू ॿुधो था, असां अहिड़ा माण्हू जेके हूंदा आहिनि समाज मश्करा हूंदा आहिनि, खिलंदा पिया आहिनि, रांदियूं कंदा पिया आहिनि, अहिड़नि माण्हुनि ते नज़र विझो। इहे वहशी जानवर अथव, इहे वहशी जानवर अथव। ईअं न थिए त असांजो नंढड़ो गुल, असांजो नंढड़ो मोती इन्हनि जे वर चढ़ी वञे ऐं वरी ॿी का ज़ैनब मिले। ज़ैनब जो इशू ख़ाली पंजाब जो इशू न आहे। ज़ैनब जो इशू असांजो बि इशू आहे। ज़ैनब असांजी न्याणी हुई ऐं हू जेको माण्हू हो,
जेको माण्हू हो जंहिं कमु कयो उहो असांजे समाज जो माण्हू हो। असांजे समाज में तमामु आम आहे ॻाल्हि, तमामु कॉमन थी वियो आहे नंढड़नि ॿारनि सां बेवाजिबी करणु। तव्हां रुगो हिकिड़ी दफ़ा इहो सोचियो, इहो सोचींदो आहियां मुंहिंजा हथ पेर ॾकी वेंदा आहिनि। हुन मासूम ज़ैनब खे ख़बर ई न हुई मूंसां छा पियो थिए। चवंदा 2 टे ॾींहं हुनखे सां ज़्यादती कई अथसि, उन खां पोइ उनखे क़तलु कयो अथसि। क़तलु डायरेक्ट करे छॾिया त ॿी ॻाल्हि आहे, पर हुन सां 2 टे ॾींहं बेवाजिबी कई अथसि। ऐं उहा जेकी बेवाजिबी आहे, वरी सोचियो तव्हांखे ख़बर ई न आहे छा पियो थिए। इंसानु वञे त किथां वञे। सोसाइटी जे अंदरि शयूं अची वियूं आहिनि, वहशियत अची वई आहे, फ्रस्ट्रेशन अची वई आहे। हा, इन में ज़िमेदार हुकुमरान आहिनि। जंहिंमहिल माण्हुनि खे सही रोज़गार न मिलंदो, माण्हुनि खे शयूं न मिलंदियूं, माण्हुनि खे सही मेडिकल न मिलंदो त शयूं थींदियूं। हाणे तव्हांखे मिसाल ॾियां, मशहूरु आहे त बाबा फलाणो ख़ानदान ॾाढो कावड़ वारो हूंदो आहे। ऐं मशहूरु रहियो आहियां मुनीर शाह ॾाढो कावड़ वारो आहे। बाबा जे बारे में मशहूरु आहे, साईं अमीरत शाह जे बारे में मशहूरु आहे, मुंहिंजे ख़ानदान जे ॿियनि बारे में मशहूरु आहे। कहिड़े डॉक्टर वटि वियसि, हुनखे ॿुधायमि मूंखे चई इहो जेकी शइ आहे मशहूरु आहे त ॾाढा कावड़ वारा आहियो तव्हां, इहा का सही ॻाल्हि न आहे, इहा हिकिड़ी बीमारी आहे। तव्हांजे वॾनि इन शइ खे नज़रअंदाज़ कयो, दौर ॿियो हो, हिन वक़्तु ॿियो दौरु आहे, हिन वक़्तु इन शइ खे थोरो कंट्रोल कयो। बिल्कुलु मुमताज़ अली पंवर भाउ, तव्हां सही ॻाल्हि पिया कयो पिया, बिल्कुलु सही ॻाल्हि कयो पिया त सिंध में ज़ैनब जहिड़ा कई वाक़िया थिया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां जेके दोस्त मूंखे ॿुधी रहिया आहियो, ॾिसी रहिया आहियो, अगरि अॼु जी कचहरीअ में तव्हां हिसो वठणु चाहियो था, हिन चैट जे हेठां मुमताज़ अली पंवर भाउ तव्हां या महबूब ज़ाहिद हिन में रिक्वेस्ट मूंखे उमाणियो। ऐं सोनू शर्मा मूंखे रिक्वेस्ट उमाणी आहे, मूंखे ख़बर न आहे सोनू शर्मा केरु आहे। सोनू शर्मा भाउ खे एड तव्हां जेके दोस्त मूंखे ॿुधी रहिया आहियो, ॾिसी रहिया आहियो, हिन चैट जे हेठां हीअ जेकी जाइ आहे, हिते तव्हांखे रिक्वेस्ट जो ऑप्शन मिलंदो, जंहिं खां पोइ तव्हां मुंहिंजी हिन कचहरी जो हिसो बणिजी सघो था। उहो अचणु चाहे त भले अचे। इन करे दोस्तो जेके 30 ॼणा मूंखे ॿुधी रहिया आहियो, मुंहिंजे लाइ न, नंढड़ा बचा मासूम बचा हूंदो आहे, उन्हनि जे लाइ इन शइ खे थोरो सोचियो। नंढड़ा मासूम ॿार जेके आहिनि, इहो असांजो मुस्तक़बिल आहे। अगरि इहे अहिड़नि वहशियुनि जे वर चढ़नि था त अलाए छा थो थिए। तव्हांखे लाइ यादि आहे कोन यादि, इलाही साल पहिरीं हिकिड़ो मशहूरु वाक़ियो आहे। इक़बाल, जावेद इक़बाल नाले सां हिकिड़ो माण्हू हो कराची में, जंहिं तक़रीबन 100 खां 150 ॿारनि सां ज़्यादती कई। ज़्यादती करण खां पोइ उनखे ज़ंजीरूं ॿधी, उन्हनि खे मारींदो, उन्हनि जी वीडियो रिकॉर्ड कंदो, उन खां पोइ उनखे तेज़ाब में साड़ींदो। उन 100-150 ॿार जंहिंमहिल थी विया, उन खां पोइ जंग अख़बार जे ऑफिस में वियो, उते वञी ॿुधाईंदे हीअ वीडियो वठो। ऐं जंहिं पुछियोसि तो इहो छो कयो, त चई जॾहिं नंढो आऊं हुउसि त मूंखां नंढपण में मूंखां फलाणो माण्हू ईअं कंदो हो, तंहिं ज़माने मुंहिंजी मालिकी कंहिं कान कई, इन करे मुंहिंजी 150 ॿार जेके मारिया आहिनि, जंहिंसां वहशत वारो अमल कयो अथमि, इहो सभु मूं पंहिंजे नंढपण जो पलांद वरितो आहे। इहो जस्टिफाए कोन थो चवां त हिकिड़ो माण्हू अगरि ग़लति कमु करे पियो त असीं चऊं त छो त हिन सां थियो इन करे करे। न न न न न अगरि हिकिड़ो माण्हू ग़लति कमु करे पियो त उनखे रोकियो त मुस्तक़बिल में ओड़ा 10 ॿिया बीह वेंदा। मुस्तक़बिल में 2 ॿिया बीह वेंदा। अॼु जी कचहरी इहा ई आहे। अगरि को दोस्त हिन कचहरी में लाइव थियणु चाहे, हिन में रोशनी विझणु चाहे त भले मूंखे रिक्वेस्ट माणे अखियुनि ते ऐड कंदुसि। हिते लिखो। वधीक हिन कचहरी कोन था वधायूं, नंढड़ो पैगाम हो अॼु जो। लाइव आयुसि इन करे जो लाइव जेके दोस्त अचनि था, इंट्रैक्शन थिए थो। वीडियो में त रिकॉर्ड करे विझी छॾियो, इंट्रैक्शन थिए पियो, ॻाल्हायां पियो, तव्हां ॻाल्हायो पिया, तव्हां कुझु लिखो पिया, ऐं पढ़ां पियो। इन करे अगरि के लाइव अचणु चाहे त दोस्तो मूंखे रिक्वेस्ट माणियो। नथा थियो पोइ अॼु जी कचहरी ते तमामु कयूं। वधीक जीअं दोस्त वेठा आहिनि, जीअं चंद थी करण लाइ हाज़ुर आहियां। वरी दोस्तनि खे मुबारकूं ॾींदुसि अॼु जे दिहाड़े जूं। दशहरा जो दिहाड़ो आहे। श्री राम ऐं रावण जी जंग जी तारीख़ आहे, जॾहिं श्री राम रावण खे मारियो, सच जी फतह थी, बुराईअ जो ख़ात्मो थियो। अचो त अहिड़नि दिहाड़नि ते दुआ घुरूं, ख़ुदा असांजे समाज जे अंदरि चङाईअ खे फातह करे, ख़राबी खे ख़तमु करे। आसिफ अली
न आसिफ़ अली आउं तोसां एग्री कोन थो कयां। आसिफ़ अली भाउ लिखियो आहे त अॼुकल्ह नंढड़नि ॿारनि खे बि लिबास अहिड़ो पारायो थो वञे जेको ॾिसी करे वहशी माण्हू अहिड़ा अमल करे थो। न अदा न, आउं उन सां का अमल कोन थो कयां, आउं उन सां एग्री कोन थो कयां। लिबास सां को फ़र्क़ु नथो पए। हफ़्तो पहिरीं हिकिड़ी बुरके वारी माईअ जो गैंग रेप थियो आहे। हुनखे गैंग मुंहिंजी माई अगवा कयो अथनि, बुरको लाथो अथनि, माईअ जो रेप कयो अथनि, मारे वरी बुरको पाराए उछले विया आहिनि। लिबास सां को फ़र्क़ु कोन थो पए। अगरि लिबास सां फ़र्क़ु पवंदो हुजे, ऐं 8 साल बर्तानिया में रहियो आहियां, उते लिबास जो को मसइलो ई कोन्हे। उते अहिड़ा केसिस अटे में लूण जे बराबरि आहिनि। अगरि अहिड़ी ॻाल्हि, अगरि लिबास जो मसइलो आहे त पोइ अहिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, तव्हां हैरान थी वेंदो। ऐं शहर नालो कोन थो वठां। हिकिड़े शहर में हिकिड़े माण्हूअ खे पकड़ियऊं जंहिं गंदो फैल कयो पिए हिकिड़े कुकड़ सां। हिकिड़े कुकड़ सां गंदो फैल कयूं पिए। ऐं पादरणी पुछियोसि तो छा पे कयो, त चईं त मुंहिंजी दिलि चवंदी आहे कुकड़नि सां गंदो फैल कयां। हाणे मूंखे ॿुधाए कुकड़ कहिड़ो ख़राबु लिबास पातो जो हुन वहशीअ दिमाग़ में ख़्यालु अची वियो। लिबास खे बहानो करणु कंहिं बि हिसाब में जस्टिफाइड न आहे। आउं पंहिंजी ज़िंदगी जा 8 साल 8 खां 9 साल बर्तानिया में रहियो आहियां। तव्हांखे ॿुधायां, उते असां यूनिवर्सिटी में रहंदा हुआसीं। छोकिरियुनि जा लिबास न हुअण जे बराबरि हूंदा। कॾहिं मूं टिप पाए कंहिं माईअ जे मथां ज़बरदस्ती कान कई। इहो इंसान जो पंहिंजे दिमाग़ जो ख़लल आहे। असीं ईअं सम्झूं था। तव्हां यकीन कयो, जेके दोस्त वेठा आहियो न, तव्हां 22 दोस्त वेठा आहियो, तव्हां मां को माण्हू को ॿाहिरे मुल्क न वियो हुजे, तव्हांखे मां हुते महनू वञी रहिया न, तव्हां सोचंदो बि कोन्हे उहो कमु करण जो। छो त हुनखे ख़बर आहे अगरि हीउ कमु कंदुसि त पादर खाईंदुसि, मारिजी वेंदुसि, मारिजी वेंदुसि। हिकिड़ो छोकिरो हो कराचीअ जो, जंहिं हिकिड़ी छोकिरीअ सां मिलणु वियो पए, जंहिं छोकिरी जी उमिरि 12 साल ई, रस्ते में पकड़िजी पियो। बर्तानिया वारनि हुनखे जेल में विधो, 6 महीना जेल में विझी उन खां पोइ डिपोर्ट कयूंसि पाकिस्तान। तो असांखे कोन खपी, तो जहिड़ा माण्हू असांजी सोसाइटी। हुन चयो न हीअं हूअं। चयो बाबा तूं 25-26 साल जो, तुंहिंजो छा कमु हो 12 साल जी छोकिरी सां मिलण जो? सुनील परमार, वालेकुम सलाम। सोनू शर्मा, सोनू शर्मा आहे, सोनू सहरमा आहे। सोनू, तव्हां सवेर मूंखे रिक्वेस्ट माणी, अगरि अचणु चाहियो लाइव त भले अचो, न कचहरी जो हिसो थियो। इन करे असां वटि जेको लिबास जो बहानो कयो वेंदो आहे, लिबास सां कुझु बि कोन थींदो आहे भाऊ। लिबास सां ई थींदो हुजे हा त मुस्लमान मुल्कनि में, त ॿिया जिते अहिड़ा मुस्लमान मुल्क आहिनि जिते इस्लामी शरीयत आहे, उते पोइ इहो कमु छो थो थिए? सऊदी अरब ऐं ईरान में ज़्यादतियूं कोन थियूं थियनि औरतुनि सां? उहो त बुरका पाइनि था न माण्हू उते। पोइ कानून ऐं अवाम में सुजागी, अवाम में सम्झ। ऐं बार बार इहो ई सभिनि खे चई रहियो आहियां, पंहिंजे मासूम ॿारनि खे बचायो। पंहिंजे मासूम ॿारनि खे या थोरी एजुकेशन ॾियो। मूंखे 30-36 ॼणा ॿुधी रहिया आहियो, इहा एजुकेशन ॾियो त बाबा ही गिल, ही चप, हिते रुगो तुंहिंजा माउ पीउ ॾाॾो ॾाॾी हथु लाहींदा। हिन गिलनि खां, चपनि खां, छाती खां, निड़ीअ खां, छातीअ खां, तव्हांजी टंगुनि जे विच में, तव्हांजे पोयां, हिते कंहिंखे बि हथु लाहिण जो हक़ु न आहे सवाइ माउ पीउ, ॾाॾो ॾाॾी, नानू नानी खां। ॿियो कंहिंखे बि हक़ु न आहे। छो त मेजॉरिटी अहिड़ा केसिस जे अंदरि पंहिंजा माइट बि थींदा आहिनि जेके इन्वॉल्व हूंदा आहिनि। ॾाढे दुख सां चवणु पवे थो, छो इन शक घटि थींदो आहे। ऐं उन्हनि लाइ इहो आसान टारगेट हूंदो आहे, आसान टारगेट हूंदो आहे। इन करे पंहिंजे ॿारनि खे सम्झायो, या नंढड़ी एजुकेशन ॾियो। जेके 30-35 दोस्त ॾिसी रहिया आहियो, तव्हांखे वरी चवां थो एजुकेशन ॾियो। उमेदु ही कचहरी हलंदी रहंदी, ऐं हिन कचहरी खे वधि में वधि शेयर कयो। ऐं कुझु ॾींहंनि जे अंदरि हीउ जेको टॉपिक आहे, हिन ते रिसर्च, हीअ जेकी कचहरी हले पई, अहिड़े क़िस्म जी कचहरी, रिसर्च, वधीक फैक्ट एंड फिगर्स सां ऐं तव्हां सभिनि सां ॻाल्हाईंदुसि। ऐं उमेदु सभु ख़ैर मुख़रियत सां हूंदो। सभिनि खे दोसेरे जूं वधीक वरी मुबारकूं, नवरात्रि जूं मुबारकूं। दुआ कयो त चङाई हमेशह फातह थिए ऐं बुराई हमेशह हाराए। जिए सिंध, जिए मुंहिंजो रहबर साईं GM सैयद।